अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेरा टीवी न्यूज़ में बालिकार हाँ आया सहरा सूरो इन बुलेटिन में मुसाग साथ ॾींदी फराशा सबका पहिरीं का नज़र हेडलाइन ते। आज़ाद कश्मीर में बे मरहले जी चूंडुनि में भी नवाज़ लीग खे नवाज़ लीग 14 सीटूं खटे वरितियूं। पीपल्स पार्टी 5 सीटुनि ते कामयाब, मुहाजिरनि जी 12 सीटुनि मां 10 सीटुनि ते नवाज़ लीग उम्मीदवार सोभारा। LA 27 जे 196 पोलिंग स्टेशन ते चूंड मुलतवी कई वई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ पारां आज़ाद कश्मीर चूंडुनि में सरसी ते नवाज़ शरीफ ऐं कामयाब उम्मीदवारनि खे मुबारक। नवाज़ लीग आज़ाद कश्मीर ऐं सादी अक्सरियत हासिल करण जी दावा करे छॾी। नवाज़ लीग अॻवान राना सनावला चयो त 23 सीटियूं खटे नवाज़ लीग हुकूमत ठाहिण जी पोज़ीशन में अची वई आहे। नवाज़ शरीफ कश्मीर जे अवाम सां जेकी वाइदा कया आहिनि उहे पूरा कया वेंदा। राना सनावला जो चवणु हो त आज़ाद कश्मीर में चूंडूं आज़ाद ऐं शफ़ाफ नमूने थियूं आहिनि। पीपल्स पार्टी धांधली जा बेबुनियाद इल्ज़ाम लॻाए रही आहे। मुज़फ़राबाद में पीपल्स पार्टी एक्शन कमेटी सां गॾिजी हंगामो करायो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील मेमन चयो आहे त आज़ाद कश्मीर में पीपल्स पार्टी खे हाराइण साज़िश आहे। नवाज़ लीग इलेक्शन कमीशन जो गठजोड़ ज़ाहिर थी वियो। पीपल्स पार्टी मैदान खाली न छॾींदी, आख़िरी मरहले ताईं मुक़ाबलो कंदासीं। इस्लामाबाद में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे शर्जील मेमन चयो आहे त 2024 वारी धांधली आज़ाद कश्मीर इलेक्शन में वर्जाई वई। वफ़ाक़ ऐं पंजाब में फॉरम 47 तहत ठाहियल हुकूमत जी हीअ 47+ कार्रवाई आहे। नवाज़ लीग वारनि रवायत बरक़रार रखंदे मिसाल क़ाइमु कयो। पंजाब जी इत्तलात वारी वज़ीर जी पंहिंजे ई हुकूमत जे वफ़ाक़ी करू वज़ीर मोहसिन नक़वीज़ मथां तनक़ीद। ओज़मा बुखारी चयो आहे त नवनि सूबनि जो बहस गैर संजीदा तरीक़े सां शुरू कयो वियो आहे। जेको सिस्टम मां फ़ाइदो वठी तरक़ी करे उन मंज़िल ते पहुतो आहे उहो चवे त सिस्टम नाकाम थी चुको आहे। मोहसिन नक़वी जे चवण ते उन मामले ते बहस लाइ केर बि न वेहंदो। इन PCB ऐं घरू वज़ारत जो जेको हाल कयो आहे उहो साम्हूं आहे। लाहौर में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे ओज़मा बुखारी चयो त आज़ाद कश्मीर जे अवाम इंतिशार ऐं फ़साद जी सियासत खे रद्द करे छॾियो। पीपल्स पार्टी चवे थी त 2024 जी इलेक्शन में धांधली थी। जेकॾहिं हुकूमत जाली आहे त PP सदर खां इस्तीफ़ा छो नथी ॾियारी वञे। गवर्नर पंजाब खां गवर्नर हाउस मां सामान छो नथो खणायो वञे। गवर्नर सिंध मुल्क में नवां सूबा ठाहिण जी मुखालिफ़त करे छॾी। निहाल हाशमी चयो आहे त विरहाङो तमामु वणंदड़ लफ़्ज़ आहे। असां नथा चाहियूं त मुल्क वरजाए। अवाम जे वोटनि सां न पर आइनी तरीक़े सां गवर्नर मुक़ररु थियो आहे। कराची में ॻाल्हाईंदे गवर्नर सिंध चयो त आइनी तौर ते कमु करे रहियो आहियां, आईंदा बि कंदो रहंदुसि। तनक़ीद बदिरां हिक ॿिए जे कम मां सिखणु घुरिजे। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रम्प चयो आहे त ईरान सां ॻाल्हियूं ॿीहर शुरू थींदियूं। राब्ता ॻाल्हियुनि जी फ्रेमवर्क तहत थी रहिया आहिनि। अमरीकी सदर वधीक चयो आहे त हरमुज़ वारे लंगर जे हवाले सां मुआहिदा मौजूदु आहिनि। ईरान सां एटमी हथियारनि जे ख़ात्मे ते मुआहिदो थींदो। हू माण्हू मारणु नथो चाहे, संदसि तरजीह मुआहिदो करणु आहे। ईरानी परॾेही तर्जुमान इस्माइल बकाई चयो आहे त अमरीका सां फ़िलहाल का बि ॻाल्हि ॿोल न पई थिए। जेसीं ताईं अमरीकी अग्राही जारी रहंदी तेसीं ताईं सूरतहाल ईअं ई बरक़रार रहंदी। ईरान जे ॻाल्हियुनि वारे टीम जा समूरा मेंबर हिन वक़्तु ईरान में मौजूदु आहिनि। चीन चिकतान घटाइण में मदद जी कोशिश करे रहियो आहे। तेहरान में मीडिया खे ब्रीफिंग ॾींदे ईरान परॾेही तर्जुमान चयो त ओमान सां ॻाल्हि ॿोल हरमज़ जे मामले ते थी रही आहे। ओमान सां हरमज़ में आरज़ी तौरु महफ़ूज़ रस्ते ते कमु थी रहियो आहे। हरमज़ खोलण लाइ रुॻो ओमान सां मुआहिदे ते पहुचणु काफ़ी न आहे। आलमी मंडी में तेल जी क़ीमतुनि में 6% ताईं लाथ। WTI जी फी बैरल क़ीमत $80 खां हेठि अची वई। ब्रेंट क्रूड ऑयल फी बैरल जा $83.50 में सौदा। कारोबारी हफ़्ते जी शुरूआत में पाकिस्तान स्टॉक मार्केट में मिस्बत रुझान। 100 इंडेक्स में 2700 पॉइंटनि खां वधीक जो इज़ाफ़ो। 100 इंडेक्स 1,78,800 पॉइंटनि खां वधी वियो। बल्दिया फैक्ट्री साने में रिहाई माणींदड़ टारगेट किलर रहमान उर्फ बोला ॿीहर गिरफ़्तार। हसासदारन ऐं पुलिस रहमान उर्फ बोला खे नॉर्थ नाज़िमाबाद मां गिरफ़्तार करे वरितो। पुलिस ज़रियनि मूजिब रहमान बोला खे बहादुराबाद में MKM जे ऑफिस ते फायरिंग ऐं ॿियनि इल्ज़ामनि जे हिरासत में वरितो वियो। आल पाकिस्तान गिड्स ट्रांसपोर्ट एहतियात पेट्रोल अघनि में वाध ख़िलाफ़ 8 अगस्त खां मुल्क गीर हड़ताल जो ऐलान करे छॾियो। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में रदोबदल जो निज़ाम माहवार बुनियादनि ते बहाल करण जो मुतालबो। गिड्स ट्रांसपोर्ट एहतियात जे अॻवाननि चयो त पेट्रोलियम शयुनि जे अघनि में कयल ज़ालमानो इज़ाफ़ो फौरी तौर ते वापसि वरितो वञे। टूल टैक्स 3 जूं 2024 वारी सतह ते वापसि आंदियूं वञनि। मुतालबा न मञिया विया त 8 अगस्त ते सॼे मुल्क में फीथा रोक हड़ताल कई वेंदी। सिंध में बरसात सबब 24 कलाकनि दौरान हादसनि ऐं वाक़िअनि में 5 ॼणा फौत थी विया। PDA में अंग अखर जारी कंदे चयो आहे त थरबारकर में 3 ॿार ऐं 1 मर्द बरसाती पाणी में बुॾी विया आहिनि।
बदीन में घर जी छित किरण सबब एक जड़ो हयाती विञाए वेठो। 3 जुलाई खां 4 चौमासी जी बरसातुनि दौरान हिन वक्त ताईं 5 ॿारनि समेत 10 ॼणा फौत ऐं 8 ज़ख़्मी थी चुका आहिनि। पीडीएम मूजिब गुज़िरियल 24 कलाकनि दौरान सभ खां वधीक बरसात कोट गुलाम मोहम्मद तालके में 112 मिलीलीटर रिकॉर्ड कई वई। ख़ासि शहर में 110, हुसैन बख्शमरी तालके में 106, हैदराबाद शहर ऐं बेराड़ी में 85 मिलीलीटर, डाहिली में 67, सिंधड़ी में 66, टंडो आदम में 61 ऐं कलोही में 60 मिलीलीटर बरसात रिकॉर्ड कई वई। खैरपुर में जवाबदार भेण खे कार इल्ज़ाम हेठि क़तल करे छॾियो। मिल कॉलोनी में 3 ॿारनि जी माउ इरहम जावरी गोलियूं हणी क़तल। वाक़िए पर जवाबदार फरार पुलिस पहुची मक़तूल जो लाश तहलील में वठी पोस्टमार्टम बाद वारसनि जे हवाले कयो। बांसईदाबाद जे नारी शुमाइला राहू पुट जी पुरसरार मौत जी जांच में अकबर आई। पुलिस नारे सां मोहबत कंदड़ नौजवान दिलबर रादड़ खे हिरासत में वठी छॾियो। पुछा गछा पुलिस ज़रिए मूजिब शुमाइला राहू पुट जी वालदा पुलिस आॾो बयान ॾिनो त संदसि धीअ दिलबर रादड़ सां मोहबत वेगा कामी ते आपघात कयो। नौजवान जो मोबाइल फोन पिणु पुलिस पंहिंजी तहवील में वठी छॾियो। जांच टीम जे सरबराह जो चवणु आहे त नौजवान दिलबर रादड़ ऐं नारी शुमाइला राहू पोटो विच में राब्तो हो। ॿिन्ही जा मोबाइल फोन ज़ब्त कया आहिनि, जिन जी डेटा हासिल करे वधीक जांच कई वेंदी।